सांगर रिपोर्ट मोहम्मद उस्मान रुंझो। सांगर जे यूनियन काउंसिल पीर केवर साबिक ज़िले काउंसिल मेंबर परवेज़ अली भुमरो जी कोशिशुनि सां PPMP नवाबज़ादा जाम शबीर अली खान जो ॾिनल रोड जो कम लोहाड़ो शहर खां कम शुरू, जंहिंमें मुख़्तलिफ़ बिरादरनि जंहिंमें शहर मकरानी, बिरोही, चौधरी, कुरैशी, मल्हा ऐं ॿियूं केतिरियूं ई बिरादरनि खे फ़ाइदो थींदो। सांगर शुगर मिल ताईं मेन रोड लोहाड़ो जो कम तेज़ीअ सां शुरू थी वियो आहे। तरक़ियाती कमनि जो ॼार विछायो वियो आहे। PS 43 तक ते पहिरियों भेरो रिकॉर्ड तरक़ियाती कमनि जो हिकु मज़बूत बंद वधो वियो आहे, जेको कॾहिं बि टुटणो नाहे। PPMP नवाबज़ादा जाम शबीर अली खान अवामी ख़िदमत जो बुलंद हौसलो रखी संदन हर मुमकिन मदद कई। PS 43 ते एतिरा तरक़ियाती कम कॾहिं बि न थिया आहिनि जेतिरा PPMP नवाबज़ादा जाम शबीर अली खान कराया आहिनि। तरक़ियाती कम कराए अवाम जूं दिलियूं खटे वरितियूं आहिनि। पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जो किलो अञा बि मज़बूत कंदा। संदसि कोशिशूं ऐं तरक़ियाती कम साराजोगा आहिनि ऐं उन मौक़े ते साबिक़ ज़िले काउंसिल परवेज़ खान भमरो साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त नवाबज़ादा जाम शबीर अली खान जो थोराइतो आहियां, जंहिं असांजी UC में कम ॾिनो। उन मौक़े ते राजा बिशारत डॉक्टर कुर्बान अली मल्हा फौजी सादिक कुरैशी काउंसिल गुलशेर शहर SDO यूनिस गौरी जाम शबीर अली खान जो फोकल पर्सन मौला बख्श बिरोही ऐं संदसि PA सिकंदर अली कटोहर, साफ़ी मोहम्मद उस्मान रोंझो, सरवरी शाहनवाज़ महर पिण मौजूद हुआ। उन मौक़े ते ॻोठाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां निहायत शुक्रगुज़ार आहियूं PPMP नवाबज़ादा जाम शबीर अली खान जा, जिन असांखे लोहाड़ो 2 मेन रोड सांगर शुगर मिल ताईं कारपेट जो कम ॾिनो आहे। MP जाम शबीर अली खान आहियूं, जेको वाइदो कयो ऐं लोहाड़े खां शुगर मिल ताईं रोड जो वजो मुकमल स्टार्ट थी वियो आहे। खैरनि सां महिरबानी जाम साहब, जाम साहब जी असां सां वाइदो कयो, उहो पूरो कयो। रोड बि असांखे ठाराए ॾिनऊं, स्कूल असांजो ठाराए ॾिनऊं, उन खां पोइ डिस्पेंसरी जो कमु बि शुरू थियण वारो आहे। जाम साहब जूं तमामु घणियूं महिरबानियूं असां थोराईंदा आहियूं। UC पीर जी आवाम तमामु घणी थोराइती आहे जाम साहब जी। रहमान रहीम, असां सभई भाई जेके हिते वेठा आहियूं, सभिनी जे पारां मां शुक्रिया अदा कयां थो जाम साहब जो, जंहिं असांखे पंहिंजी किताब में लिखियो ऐं असांजूं दुआऊं आहिनि त जीअं हुन असां ॾे निहारियो आहे, अलाह उन ॾे निहारे उनखे अॻिते वधाए। असांजूं दुआऊं डॉक्टर कुबाड़ा जीअं असांखे लोहाड़े वारनि खे बहितरीन अपॉर्चुनिटीज़ ॾिनी ऐं ॿिया